जी बिल्कुलु असां WTN न्यूज़ जे स्क्रीन ते अवां नाज़रीन खे सिंध जो लोक साज़ मुतारिफ़ करणु वञी रहिया आहियूं। हीउ लोक साज़ सिंध जो सकाफ़ती ऐं हुन सां गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रूहानी ऐं फ़िक्री वरसो बि रहियो आहे। ऐं तव्हांखे हिन ठिकर जे बोनीडे जो ज़िक्र करे रहियो आहियां। उन सां गॾोगॾु हिन बोनीडे खे यूनेस्को जी लिस्ट में सेफ गार्डिंग फ़हरिस्त में बि शामिलु कयो वियो आहे। अच्छा, हिन सां गॾोगॾु सिंध न पर पूरे पाकिस्तान में हिन साज़ ते मक़बूलियत माणींदड़ असां सां गॾु फ़क़ीर ज़ुल्फ़कार लुंड मौजूदु आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अच्छा फ़क़ीर साईं, तव्हां असांखे ॿुधायो त हीउ पंहिंजो फील्ड सां हिन फील्ड सां तव्हां कॾहिं जुड़िया ऐं कीअं जुड़िया? वॾी महिरबानी अदा। इहा फील्ड जेका आहे उहा असांजे माना ही टी नस्ल आहे असांजी, जंहिंमें अचे पई आउं टी नस्ल में आहियां। मुंहिंजो ॾाॾो हो अला ॾिनो फ़क़ीर, उहो बि इहे साज़ वॼाईंदो हो, नड़ बि वॼाईंदो हो। ऐं उन खां पोइ मुंहिंजो वालिद उस्ताद मीर मोहम्मद लुंड, उन जी बि पूरी ॼमार इन ई साज़ खे ॾिनई। उन खां पोइ वरी आउं आयुसि हिन में। आउं ही टी पीढ़ी में वॼायां पियो ऐं असां वटि हिन ख़ानदानी माना असांजे नस्ल में अचे पियो। अच्छा फ़क़ीर साईं, तव्हां असांखे बोनीडे जी तारीख़ी ऐं सकाफ़ती जेका अहमियत आहे उन बाबति कुझु ॿुधायो। साईं, तारीख़ी त ही मोहन जे दड़े खां बि अॻे जो आहे, माना साज़ आहे हिकिड़ो। छो जो साज़ मौसीक़ी जा आलात जेके आहिनि उहे उन टाइम ते हुआ ई कोन। ही मिट्टी मां ठहे थो ऐं हिन में सुर बि पहिरीं 2 या 3 हुआ। उन खां पोइ हिन में सभई सुर बि मूं कया ऐं उन खां पोइ इंटरनेशनल लेवल ते बि हिन खे आउं खणी आयुसि। सभिनी साज़नि सां गॾु ही वॼे थो, हींअर दुनिया जे साज़नि सां हिन खे गॾु वॼाए सघिजे थो। उन खां पोइ हिन जी अहमियत अञा वधीक वधी वई हली। अच्छा, तव्हांखे हिन साज़ हिन बोनीडे साज़ जी सिख्या कीअं ॾिनी? साईं ॾिसो, मुंहिंजो त वालिद साहब तव्हांखे ॿुधायां पियो त आउं त उन ई घर में पैदा थियसि। मुंहिंजे त रत में बि मौसीक़ी शामिल आहे। छो जो बाबा साईं जेको आहे उहो वॼाईंदो हो। असां माना नंढड़ा अञा पींघे में हुआसीं, उन टाइम बि कननि ते इहे आवाज़ बोनीडनि जा पवंदा हुआ ऐं महिमान ईंदा हुआ। थोरो वॾा थियासीं, बाबा सां कचहरियूं थींदियूं हुयूं। हिते तमामु महान वॾा माण्हू हिते ईंदा हुआ असांजी उताकनि ते बाबा खे ॿुधण जे लाइ, ऐं बाबा खे वठी वेंदा हुआ अलाए किथे किथे। सॼी सिंध जेको आहे उन में बाबा जेको आहे सो तमामु इंतिहाई मशहूरु हो ऐं उनजा तमामु घणा शागिर्द बि हुआ उन टाइम ते, अॼु खां 40 साल पहिरीं, जेके मूं पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठा हुआ ऐं नंढड़ो हुअसि। अच्छा फ़क़ीर साईं, जदीद मौसीक़ी में बोनीडे जी कहिड़ी अहमियत आहे ऐं हिन मौसीक़ी में कीअं अॻिते आणिजे, तव्हां हुनखे कीअं था ॾिसो? साईं, इन खे इन मौसीक़ी में अॻिते आणण जे लाइ त हेॾो सॼो पंथ कयोसीं, हिन खे खणी आयासीं। उन में केतिरा मरहला हूंदा जिन मां गुज़रिया हूंदासीं। छो जो हिन खे इंटरनेशनल हींअर जेके कंप्यूटराइज़ साज़ आहिनि या कंप्यूटराइज़ ट्यूनिंगूं आहिनि या कंप्यूटराइज़ जेके कीबोर्ड आहिनि, सभिनी सां गॾु मिलाए वॼाइणो पवंदो आहे। त उहो वॼाइणु ॾाढो मुश्किल आहे। पर हिन जी हाणे चाहत एतिरी वधी आहे जो ॿियनि मुल्कनि खां बि माण्हू मूंखे चवनि पिया त असीं तोसां गॾु इहो वॼाइणु चाहियूं था। ऐं मूं इलाही कमु कयो आहे। लाहौती लाइव सेशन असांजो मेला लॻनि था। लाहौती असांजो यार आहे सैफ साहब, उन ई बि हिनजे माना स्टेज हिकिड़ो वॾा ॾेई माण्हुनि ताईं पुॼायो त हीउ हिकिड़ो साज़ आहे, अव्हां जे साज़नि सां गॾु बि वॼी सघे थो। उन खां पोइ जेको आहे सो हिन जी अहमियत वधी आहे। हिन वक़्तु हिन जी अहमियत इन जे करे ई आहे त हीउ हिकिड़ो मुकमल कंप्लीट साज़ आहे, हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे। हिन खे तव्हां दुनिया जे कहिड़नि बि सुरनि साज़नि सां गॾु हिन खे प्ले करे वॼाए सघिजे थो। अच्छा फ़क़ीर साईं, तव्हां अॼु जी नई जनरेशन नौजवान आहे, ॾिसंदा हूंदो, छा आहे पंहिंजो सुर सां तलक रखे थो या छॾियो आहे साज़ सां? सही, नौजवान असांजो जेको आहे उहो बिल्कुलु सुर साण आहे, सुर खे वेझो आहे। ऐं कॾहिं बि इहो कोन्हे त जॾहिं सुर ख़तमु थी वञनि ऐं सुरनि खे ॿुधण वारा माण्हू न हुजनि त तव्हां सम्झो त दुनिया ई ख़तमु हुजे। इहे सुर साज़ जेके आहिनि बिल्कुलु, पर ॻाल्हि इहा आहे त हीउ हिकिड़ो आम कोन्हे न। आस्ते आस्ते ख़तमु थींदे पियो वियो, आस्ते आस्ते घटिजी 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 सफ़ा वञी आख़िरी पसां हिन खे पहुतो।
तंहिंजे करे त हुननि हिन खे बचाइण जे लाइ जेको आहे सो इहा कोशिशि वरिती आहे, जंहिंमें सिंध गवर्नमेंट आहे, हुकूमत पाकिस्तान आहे, ऐं उहे जेके यूनेस्को आहे इदारो आहे हिकिड़ो, ऐं तमामु घणो उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजो किरदारु अदा कयो। उन में दोस्तनि, मीडिया, सभिनी माना पंहिंजो पंहिंजो कमु इन में कयो आहे, तॾहिं थियो आहे। हिकिड़े माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे जो हिन खे बचाईंदा या कनि, पर ही सभिनी संगत, सभिनी गॾिजी करे बचायो आहे। सो इनशाला बची पवंदो, ऐं साज़ असांजो मक़बूल तरीन साज़ आहे। हिन जी दुनिया में माना वॼाए सघिजे थो, ऐं ईअं सम्झो हाणे ही दुनिया जो साज़ आहे। अच्छा फ़कीर जी, बैनुल अक़वामी सतह यूनेस्को जी सेफ गार्डिंग लिस्ट में बोड़ींदे जो शुमार थी वियो आहे। उहो तव्हां कीअं था ॾिसो, उन बाबति कंहिंजूं कोशिशूं, कंहिंजूं काविशूं रहियूं आहिनि जो हिन सतह ते बोड़ींदे जी अहमियत वधी वई आहे? साईं, सभ खां पहिरीं त ॾिसो, अॼु खां 20 खनि साल अॻु में आउं माना ईअं 12 ॾींहंनि में वॼाईंदो हुउसि। एतिरो माना को ख़ासि को वॾो अहिड़ो प्रोग्राम उहो न, वधि में वधि असांजा हिते नंढा प्रोग्राम थींदा हुआ। उन में किथे, जॾहिं खां असांजो यार लाहौती सैफ सां मुंहिंजी दुआ सलाम थी, उन खां पोइ असां उन्हनि मेला कयासीं। उते नंढा नंढा मेला बि कयासीं उन टाइम, जीअं जाम शोरो आहे, हैदराबाद आहे या कराची आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेला थींदा हुआ। वॾा स्टेज, ऐं उते नौजवान ईंदा हुआ, हिन खे ॿुधंदा हुआ। माना ॿुधंदा हुआ त हिन खे उहो दिलि में लॻंदी हुई त माण्हू हिन ते डांसूं कंदा हुआ। इस्लामाबाद में मूं वॼायो, उते बि हिननि ते माण्हुनि डांसूं कयूं हिन मुंहिंजे साज़ ते। हिकिड़ी ॿी माई आई हुई जंहिंजी ख़्वाहिश हुई त उहा मूंसां प्ले करे। उहो BBC जे वेबसाइट ते अञा बि उन्हनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो पियो आहे उते। उनजो नालो मार्था कोंडी, उहो DJ हुई। उहो हिकिड़ो अंग्रेज़ी साज़ हिकिड़ो ठहियलु हो, उहो माना बिजली ते वॼंदो हो। उहा पई वॼाए, ऐं आउं वरी गॾु हुन सां ही साज़ पियो वॼायां मिट्टी जो, ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान ऐं सिंध धरती जो। तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो उन माण्हुनि जो जेको जोश आहे। उहा वीडियो अञा बि पई अथव, कॾहिं ॾिसी वठिजो। त इहे मतिलबु हिननि खे हिकिड़ो, इहे जेको नौजवान आहिनि जंहिंखे पाण सोशल मीडिया चऊं या सुरनि जा आशिक चऊं या छा उन्हनि खे पाण चऊं, उन्हनि जी बि हिकिड़ी माना वॾी हिकिड़ी उहा कोशिशि हुई, पर उन्हनि जा जज़्बा हुआ। बोड़ींदे जे हवाले सां तव्हां नौजवाननि लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? मैसेज आहे, तव्हां पंहिंजो जेको कल्चर आहे, पंहिंजो जेको वेस आहे, पंहिंजी जेका ॿोली आहे, पंहिंजे धरती जा जेके साज़ आहिनि, जेके रिवायतूं आहिनि, जेके मोहबतूं आहिनि, उन्हनि खे क़ाइमु ऐं दाइम रखो। सिंध मोहबतनि जी धरती रही आहे। हिन में को कॾहिं बि हथियार कोन निकिता आहिनि, न को मुअनि जे दड़े मां निकिता आहिनि, न को उन खां अॻु में बि सिंध में हुआ, न को हाणे बि आहिनि। तव्हां उन्हनि खे छॾे, असांजा ही साज़ आहिनि, ही आहे असां नड़ आहे, अलगोज़ा आहिनि, चंग आहिनि, अञा त इलाही साज़ ॿिया बि आहिनि। मूंखे लॻे थो हिन खां पोइ उन्हनि खे बि बचाइण जे लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं। जी बिल्कुलु, तव्हां फ़कीर ज़ुल्फ़कार लुंड जो ॿुधो। हिननि शुरू खां वठी वञी यूनेस्को लिस्ट जी ताईं पहुता। हिननि सॼी पंहिंजी जेको दास्तान आहे, बोड़ींदे जी हिस्ट्री आहे, मुकमल तौरु असांजे हिन इंटरव्यू में ॿुधायो। कैमरामैन बशीर शेख सां गॾु अता सिंधिया, WTN न्यूज़ बदीन।